हक मौजूद दोस्तों, छा तव्हांखे ख़बर आहे त मार्च 2019 में रिलीज़ थियल हॉलीवुड जी हिकु मूवी में सिंध जी ठेठ ॻोठाणी सकाफ़त खे ॾेखारियो वियो आहे। उन में जेके किरदार ॾेखारिया विया आहिनि उन्हनि खे सिंधी सकाफ़ती लिबास पहिरियल आहे। जे न त पोइ अचो था अॼु जी नंढड़ी वीडियो में तफ़सील था ॾिसूं उन मूवी जो उन्हनि मंज़रनि जो जिन में सिंध जी ॻोठाणी सकाफ़त खे बयानु कयो वियो आहे। राजस्थान प्रोडक्शन में अव्हांखे भली कार। वीडियो पसंदि अचे त लाइक बि कजो, पंहिंजे दोस्तनि सां बि वंडिजो ऐं हा, सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे लाज़मी दॿाईंदा त जीअं ईंदड़ वीडियो अव्हां ताईं जल्द खां जल्द पहुची सघनि। दोस्तों, हॉलीवुड जी जंहिं मूवी जो ज़िक्र करे रहियो आहियां उनजो नालो आहे अलादीन। जी हा, डिज़नी प्रोडक्शन वारनि जी 1992 में रिलीज़ थियल पंहिंजी एनिमेटेड मूवी जो रीमेक जेको 2019 में रिलीज़ कयो वियो हॉलीवुड वारनि जी तरफ़ां। उन में जेको जिन जो किरदारु अदा करे रहियो आहे उहो विल स्मिथ, जेको अॻु में केतिरियूं ब्लॉकबस्टर फिल्मूं ॾेई चुको आहे। हाणे अचूं था मूवी अलादीन ते। अलादीन ऐं ॾीए वारे जिन जे नाले सां नंढपण में तक़रीबन सभिनी कहाणियूं पढ़ियूं हूंदियूं या ॿुधियूं हूंदियूं। असां वटि ॿारनि खे किताबनि ते कहाणियूं पढ़ण लाइ मिलंदियूं आहिनि, जॾहिं त तरक़ी याफ़्ता मुल्कनि में वरी ॿारनि खे उहे कहाणियूं करोड़े अरबनि डॉलर ख़र्च करे एनिमेटेड फिल्मनि जी शिकिल में मिलंदियूं आहिनि। मूवी में मुख़्तलिफ़ सकाफ़तुनि जे रंगनि खे गॾे करे ॾेखारियो वियो आहे, जंहिंमें राजस्थानी रंग में नज़र अचे थो त बलोची वेस वॻा पिणु ॾिसी सघजनि था। सकाफ़तुनि जी उन गुनागुनी जे करे इन ॻाल्हि ते मूवी ते काफ़ी तनक़ीदूं पिणु थियूं आहिनि। ख़ैर, पाण ॻाल्हाईंदासीं उन मंज़र ते जंहिंमें पंहिंजो सिंधी सकाफ़ती वेस ॾेखारियो वियो आहे। आगराबा उहो मुल्क जंहिंजे शहर आगराबा में कहाणी खे हलंदे ॾेखारियो वियो आहे, जंहिंमें अलादीन विकिणणु अचे थो। उन औरत खे मथे ते सिंधी टोपी ऐं गज पातल आहे। चोरायल ज़ेवर विकिणण वक़्तु अलादीन जे बिल्कुलु पुठियां हिकु छोकिरी ॾेखारियल आहे, जेका बिल्कुलु हूबहू मौजूदा सिंध जे ॿारहाड़ी जी आम छोकिरी जीअं लॻी रही आहे, जंहिंजे मथे ते रओ पातल आहे। तीसरे जो दर खोले अंदरि दाख़िल थिए थो त उन कमरे में पढ़ाई जो क्लास हली रहियो। पढ़ाइण वारी हिकु औरत ऐं पढ़ंदड़ 6 छोकिरियूं आहिनि। उन्हनि जे वेहक जो तर्ज़ु ठेठ सिंध जी ॿारहाड़ी जी छोकिरियुनि जीअं आहे। उन्हनि खे पातल कपिड़ा बि बिल्कुलु सिंधी तर्ज़ जा आहिनि, जिन खे घाघरी ऐं सलवार चयो वेंदो आहे। उन्हनि जे मथनि ते सिंधी टोपी पहिरायल आहे। पहिरीं छोकिरी जे हथ में स्लेट आहे, जंहिंखे गरबी जी सलवार पातल आहे। ॿियो ऐं 6 नंबर छोकिरी जे हंज में सिंधी टुक वारी रली रखियल आहे, जेके ॿई रली सिबण वारे अंदाज़ में वेठल आहिनि। 3 ऐं 4 नंबर छोकिरियूं पागोठी पाए वेठल आहिनि ऐं 5 नंबर छोकिरी जे हथ में को किताबु आहे। 3 नंबर छोकिरी आम सिंधी ॻोठाणी छोकिरियुनि जीअं उथण वक़्तु गोॾे ते हथु रखी उथे थी। उन खां पोइ अलादीन टिप ॾेई हिकु ॿिए घर में दाख़िल थिए थो, जिते पिणु 3 छोकिरियूं ऐं हिकु औरत साॻी सकाफ़ती लिबास में आहिनि। इहो पार्ट 28 सेकंडनि जो आहे। ख़ैर, कहाणी अॻिते वधे थी। अलादीन ॾीओ ऐं हुन में मौजूदु जिन खे क़ाबू करे वठे थो। शहज़ादी सां शादी करण ख़ातिर पंहिंजो पाण खे शहज़ादो बनाइण वारी ख़्वाहिश जिन खां पूरी कराए जॾहिं आगराबा जे शहर में जशन कंदे दाख़िल थिए थो त वरी हिकु नंढिड़ो मंज़र अॻियां अचे थो, जंहिंमें सॼे शहर जे तरफ़ां थींदड़ आजियां दौरान साॻी घर जूं छोकिरियूं बि साॻी सिंधी तर्ज़ वारे लिबास सां ॿाहिरि निकिरी जशन में हिसो वठनि थियूं। उन दौरान विल स्मिथ औरत जो लिबास करे थो, जंहिंमें संदसि सिर ते बि सिंधी टोपी नुमाया नज़र अचे पई। इहो मंज़र 20 सेकंडनि जो हुजे थो। गुज़िरियल मंज़र 28 ऐं ही 20 सेकंडनि जे मंज़रनि खे फिल्माइण में केतिरी महिनत लॻी हूंदी, उन जो अंदाज़ो बि नथो करे सघिजे। कुझु दोस्त इन ख़्याल जा आहिनि त जंहिंखे हिन वक़्तु असां सिंधी टोपी करे पेश करियूं पिया, इहा सिंधी न आहे। बुनियादी तरह इहा किथां बि आई हुजे उहा अलॻि बहस आहे, पर हिन वक़्तु पूरी दुनिया में सिंधी टोपी जे ई हवाले सां सुञाती वञे थी। ॿियो त टोपी मर्द जे सिर ते हुजणु घुरिजे, न कि औरत जे। इन ई ख़्याल जा असांजा कुझु गैरतमंद साथी गैरत विचां फाटी मर्द आहिनि त मर्दनि जो लिबास औरतुनि खे पारायो वियो आहे। हिन साल कराची में थींदड़ औरतुनि जी हिकु रैली में अक्सा किंजर ऐं लीला जमाली अॻुवाणी कंदे पटके जा वरॾे सकाफ़ती ईद में शामिल थियूं, जंहिं ते काफ़ी गौड़ कयो वियो। उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त डिज़नी प्रोडक्शन ऐं विल स्मिथ ख़िलाफ़ बि ज़बरदस्त एहतिजाज कनि ऐं उन्हनि खे ॿुधाइनि त जेका टोपी अवां छोकिरियुनि जे सिरनि ते पाराई आहे, इहा असांजी सकाफ़त जी बेहुरमती आहे। इहा टोपी असां मर्दनि जे सिरनि ते हुजणु घुरिजे। इन फिल्म खे वधीक हलण खां रोकियो वञे। इन क़िस्म जे साथियुनि खे छॾे करे सब्सक्राइब जो बटन दॿाए घंटी जे बटन खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं वीडियो अपलोड थियण सां ई अव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। सिंध सलामत, साथ सलामत।